ए वात मुझो दुकान आ जेबे तुझो जाओ कोने। उस्ताद हलो तू जाओ कुकुड़ वठी या माओ कुकुड़ वठी सघी थो। गोठ वारनि जूं 2-3 ॾाढ़ियूं लाहींदे 2-3 छोकरा तोराईंदे कम थी वेंदो। मसइलो मुंहिंजे लाइ आहे, इहा जेका बिजली आहे न मुंहिंजे लाइ कहिड़ी कान अथई। ओ कीअं? उस्ताद माण्हू चवनि था त बिजली वॾी महांगी आहे, पाण घासलेट खे नथा पुॼूं तने बिजलीअ खे कीअं पुॼंदासूं। ॿियो वरी चवनि था त हिन में खतरो बि आहे। वरी कहिड़ो खतरो आहे? उस्ताद न मां थी अकुल में पूरी सारी। सुभाणे बिजली जूं तारियूं मेलियूं ॾिसी आलो कपिड़ो करे उन्हनि खे उघे त पोइ वई या वरी आला हथ खणी इन बल्ब खे साफ़ करे त पोइ। बाबा तू हाणे हिकिड़ो कम कर न, ही पाण वारो जेको गुलो आहे न गुलो बिजली वारो उन्हे सां कर सलाह। हिकिड़ी कच्ची तार वठी हिकिड़ो बल्ब ऐं पखो हणाइजनि, अल्लाह ख़ैर सलाह। ऐं हा जेका ॿी कम जी ॻाल्हि आहे, जॾहिं पखो या बल्ब हलाई न त मासीअ खे किले सां कुकड़ा घुर ॿधी छॾ बस। उस्तादू इहो जेको गुलो बिजलीअ वारो आहे उहो साहब असां गरीब पाण कीअं ॻाल्हाईंदासूं। हू बंबूअ ते चढ़ियल असां हेठि। यार केतिरो चेहरो हूंदुसि जो मां तोखे सम्झाईंदुसि। बाबा इहो कमु मुंहिंजो आहे न, तोखे बिजलीअ सां कमु न, ॿियो तोखे छा खपे? मां पाण ई तो नथा ॻाल्हायां बाबा, तूं फिक्र न कर, तोखे बिजली खपे न बस। उस्ताद सियाणनि चयो आहे त हकीम ऐं हाकिम खां अल्लाह ॾे पनाह। हकीम हण खण जो मिसाल त असां सभिनी जे साम्हूं आहे। बाक़ी हाणे इहो बिजलीअ वारो हाकिम ॾिसजे छा थो करे। अस्सलाम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अची उते मुंहिंजो यार गुलबार खान। वे गुलबार खान वे। उस्ताद तो त चयो हो त गुलो ईंदो, हे गुले मां गुल बहार कीअं थी वियो? यारो बड़े उच्चता मां बेचे माल मेरे चामा बेचे माल जे तू अली बक जमा मो के लड़ कान चो दई तोखे त सॼो राज हलू थो चए बा। उस्ताद लण ही केरा ही केड़े बाग जी मूरी आ? मैं बतायो आहियां अमा आमी अबे रहीम जो पुट। हाय बतायो जल्दी कर जल्दी को थतो गरम घुराए। हा बिस्किट भुजन अगे ही बिजली घणी तो खर्च करी तहुनो बिल्डिंग तो हिन महीने में सुल्टांटा अची दई। घणा ये तदा कोसा पड़े नान कटायो कीर पुड़ा माल पुड़ा यार ए बिल का बड़ी बच्चा दे पासो कराएगा। अरे दूसरा गोला हिकड़ो ते भलो को तो बारिया को कारखानो तो कोन तो लाया। उस्ताद अलू ये कम कोन लदी बाबा नीरो नोट कट नीरो। मासी महंगाई एतरी वधी वई आ जो हाणे त 1000 रुपए में पूरा थी कान थी पए। ऐ अम्मा 1000 रुपया त मु मिस्किन पांजी सजी जमार में कोन ॾिठो। बाकी इहे 5-10 त खुदा कारण फकीर भी अॼुकल्ह कोन थो वठे। मासी अम्मा के 3 महीनन खां पोइ जेके सरकारी 3000 मिलण था न उहे त 10 ॾींहं भी कोन था हलण। 500 त टपाल वारो वठी थो वनी, बाकी रहा 2500 न अटो पूरो न कपड़ो। ऐ अम्मा मां सॼा सारा 5 रुपया खणी धनुअ जे दुकान वयस चयो मास त घासलेट ॾे। एड़ो मोह ठाहे पे ॾिठई चयई त पोड़ी इन्हे 5 रुपयन जो घासलेट कोन मिलंदई मोटी वञ। हा ऐ अम्मा मोए चयो त जे पाण के साड़णू अथई तबे 20 रुपया घट में घट खणी अचो घासलेट लाए। मासी इहो मो धनु त आहे बेफजील तो। अम्मा चए थी त मथे ते थाल खणी छोला खपाइंदो। हाओ अम्मा इहो मुखे भी याद आ, पर हाणे भाग जो वरियो थसे त हिकड़े दुकान मां मोए बगुला ॾाई छड़िया आहिनि। मासी भाग को न वरियस पर बेईमानी सां हथ जी सफाई ॾेखारी थस। मिर्चन में पिठल सिरों धाणन में कटी मिलावट में माल ठायो थस मिलावट में। बस अम्मा पाण गरीब माण्हू छा करे सघंदासीं। मासी जिकॾहिं पाण सभु गॾिजी हिन मोए धनुअ खां वखर वठण बंदि कयूं न त हिनखे ॾींहं जा तारा नज़र अची वञनि।
ऐं अम्मा अहिड़ी बधी पाण माण्हुनि में आहे किथे? हाँ मासी, तॾहिं त हर को टिंडण अकड़ियो बीठो आ। जी चल पाण हिक ॿिए जी जुंटा पट करे विढ़ी ॼाणो, ॿिया हराम खोर भली पिया मथे वाटूं कनि। हो मुंहिंजी चीचल मां, असां पंहिंजे घर में हाणे बिजली बारींदासीं। हे ॾिस तारी बल्ब। इहा मुई बिजली वरी तोखे किथां मिली अब्बा? ओस्ती हलण वठाए ॾिनी आ। हाणे तूं इन लालटीन ऐं चिमनीअ खां बची पवंदी है। पर इन जो बिल केर भरिंदो? ख़र्च वधो थी। छाजा बिल छाजा ख़र्च? इहो जेको गुलू आहे न वाबिडा वारो, इने पाण ओस्ती हलण जे चवण ते वॾे बंबूअ में तार हणी ॾिनी आ, उते कुंढो लॻंदो। अई घोड़ा, ये त चोरी थी चोरी। चोरी? उहा वरी कीअं? कहिड़ी चोरी? सरकार जी चोरी, बिना मीटर जे बिजली बारण चोरी आहे। अला बी त ओस्ती हलण खे ॻाल्हि पुछी अच। उस्ताद अलू जे पंहिंजी कमाई हुजे त छा थो भाई? यार असां त सॼो ॾींहुं तुंहिंजा तारुनि सां विचड़ंदा, अरे पोइ बि न कमाई। गुलाकड़ी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, सरकार तव्हांखे पघार त ॾिए थी न, पर पोइ बि तव्हांजो इहो ढिढ कोन थो भरिजे। वॾी ॻाल्हि आहे। यार ॻाल्हियूं बची बि थो करी, पघार मां जे कंहिंजी पूरत थी आ? उस्ताद महिनत था कयूं तॾहिं था 5 रुपया मिलनि ऐं उन्हनि मां वरी मथियां साहब था हिसो घुरनि। यार उस्ताद अलू तोखे कहिड़ी ख़बर असांजो वक़्तु कीअं थो गुज़रे? वधाया तोसां आहे त ख़ैर, वरी तोखे कंहिं रोड खणाई। ओस्तालू चवनि था त जेका मां बिजली वारी बत्ती बारींदुसि न, उहा चोरीअ जी आ। केरु थो चवे? अमां बि चए पई। उहा जेका पाड़े वारी छोकिरी आहे न मिठी, उहा बि चए पई। त पोइ बाबा असां चोरीअ खां परे, हराम जे सोझरे खां असांजे लाइ हिलाल जी ऊंद भली आहे। हर भरू बेड़ी न बोड़ियो। वटाया ॻाल्हि ॿुध। ॿुधाए ॿुधाए। वटाया तो या तार होल्डर ऐं बल्ब धने धूपार जे दुकान तां पैसनि सां वरिती न? रोक न, ओधर ते वठी आयो छो? ओधर ते। अरे उधार छो? मूं जो तोखे 150 रुपया ॾिना। उहे मूं चाची सत भिराई खे ॾेई छॾिया। उन छोकिरो बीमार हो वेचारो, यार एहसास अची वियो। तव्हां रुगो मूंखे हिकिड़ी फक ॾियो त इहा बत्ती चोरी जी त कान्हे न? फ़कीर हीअं सम्झ, इहो सामान तो ओधर ते या रोक वरतो त थई न, ऐं हर महीने 200 रुपया कनेक्शन जा उस्ताद अलूअ खे मुला ॾींदे न। त पोइ या चोरीअ जी कीअं थी? फके माण्हे जी अकुल ते जेकॾहिं हलंदे न त सॼी उमिरि ऊंदहि में ई रहंदे। हा यार ॻाल्हि बराबरि सची। 150 दुकान वारो, 200 तुंहिंजा। चोरी छाजी थी? बताया हाणे घर वञी तूं सोचरो कर। ऐं ॾिसां थो त घर हिकिड़ो मुंहिंजे पुराणो पको पियल आहे, यार उहो बि तो ॾियां संगत में वञी थधि नहाइण जा मज़ा वठ। हा ॿुधा पुलतरू, मज़ो मूं वटि थो अचे या मरिया त हाशिम हुकाई वटींदो। सरकार माण्हू हाशिम हुकाई हथ जो पको तवा आयो तकी इन करे इते मां वधीक सुखियो आहियां। शाम बुसरी कराई दो भला हुन बताए वारी बनी जो छा थियो? उहा पाण वटि आहे साईं। अॻे दफ़े विरासत में फसुल जो मथो हिसो हुन मूंखां घुरियो हो। मूं पटाटा, मूरियूं ऐं गजरूं पोखियूं। हाणे बताओ त चए मां हेठो हिसो खणंदुसि। उन करे मूं कणक ऐं सरी पोखी आहे। अलाह ठही वॾो मुड़ुस हिरफती आई। हेल इलेक्शन में तोखां वॾो कमु वठबो। हाज़ुर साईं, जेको हुकुम। हाणे त हाशिम हुकाई आहे कोन, साम्हूं केरु बीहंदो? छो पुत्रु? सरकार कोन को डॉक्टर, कोन को वकील, कोन को इंजीनियर बीठो त मुंहिंजो मतिलब त लिखियल पढ़ियल को मथे फिरियो बीठो त पाण वरी ॻोठ जा 6-7 माण्हू बीहारे छॾींदासीं। वोट विराइजी वेंदा, पंहिंजा पाण खे मिलंदा, सीट वरी बि पंहिंजी। वाहे वाह पुलतरू, दिल ख़ुशि करे छॾी। आहीं कद जो नंढो पर कम जो वॾो हुई, मतलब त अकुलमंद आहीं। हिन चकर इलेक्शन खटींदासीं। नओं वाटर कोरस वॾे वाह मां डायरेक्ट वठंदुसि। हा सही, पाणी अॻे ई घटा, पोइ 10-15 वाटर पाण बि कढंदासीं। ॻोठ वारनि जूं बनियूं सिगनियूं पाणी अची तव्हांखे खपाए ॾींदा। ओ इहा ॻाल्हि तूं त सलाहकार रखण जहिड़ो आहीं।
पर घर मस्जिद हो जावा पर जागा लुंडो दिस अल्लाह साईं अठो वाही ओ करीबन आई यतीमन जो तू ही आसरा अल्लाह आई यतीमन आई सखी मन जो वारे वारे मुझा खालिक मालिक तुझी कुदरत जंग में जहाज पिया हलन अल्लाह जी कुदरत ये वरी ॾिसो आहिनि त ॾोकड़ अलाए कंहिं जा आहिनि रस्ते ते पिया आहिनि माना अलाए जा आहिनि ख़ैर फ़क़ीरनि खे कहिड़ी ख़बर ॾोकड़ घणा ख़बर नाहे कम भलो थियो पर हिंदनी ॾोकड़नि मां धने धूपार जो कर्ज भलाहींदुसि अमा आमीअ खे जुती बि वठी ॾींदुसि अबे मरहूम रहीम जो ख़त्मो बि ॾियारींदुसि उन सां गॾो गॾु को वापार बि कबो वापार कंदासूं धंधो धाड़ी कंदासूं त हिक मां ॿ ॿिनि मां चार चइनि मां अलाए केतिरा थी वेंदा पर हिकिड़ी ॻाल्हि आहे वापार कबो त कहिड़ो कबो सोचूं था दिमाग़ वेहणो पवंदो फ़क़ीर दिमाग़ वेड़ा कुकड़ वठिबी जेका बेदा ॾींदी उहे बेदा जेके आहिनि उहे मां शहर में खपाईंदुसि कुछ बेजा बचाईंदुसि उन्हनि बेज़नि मां बच्चा थींदा वरी बदला करे उहे बच्चा वरी उहे बि खपाइबा पर न यार कुछ कुकड़ बचाईंदुसि कुकड़ खाधे ॾींहं थी विया आहिनि रुगो असां ग़रीबनि जो दाल ते गुज़रूं अहिड़े तरीक़े सां तरक़ी कबी धनू धूपारा वांगुरु वॾो हट खोलबो उन हट मां बंगुला ॾाइबा बंगुला पोइ शादी कबी हा कबो ईअं वञुड़े वॾी वेल विहामी वैया हेफ थी वताया पैसनि जे करे सभु कुझु विसारे छॾी त वञणो काॾे आहे करणो छा आहे हाणे सम्झी वियुसि त माण्हू हिन धन जे करे अलाह खे छो विसारे छॾींदा अहिड़े धन खे पाण धूड़ हणो घर घाट जी कयूं पोइ अलाह खे यादि कयूं अल्लाह जे आसरे अल्लाह साईं अजो आही वाह मासी वाह बिजली जी सहूलियत मिली हाणे त खुश आई ना हाओ अम्मा बचे छल वतायो ॾाढो सुख करे ॾिनई जॾहिं बि पखे जे हेठां थी वेहां त ईअं थधड़ी हीर पई थी लॻे मासी मुआ बिजली पूरी ॾियण किथे था खैर ही पोला अम्मा खे पाड़े मां मिलियो हो हुन वरी तो लाए ऐं वताए लाए मोकिलियो आ अम्मा छा बसा तोखे ऐं तुंहिंजी माउ खे जेके सार त लहो थियूं मासी गरीब आहियूं सो जेको हूंदो गॾु खाइबो सार त लहणी आहे न
अरे पैसा, अरे वाह, ये तो ईद थी वही, अधो अधु कंदासीं। अरे हाँ छो न 500 करे रखबा। पर यार गाल बुध, केड़ी गाल? लगे थो तो हितां चोर गुजरिया आहिनि। हिन बूढ़े में पैसा ऐं जेवर लिकाए रखिया अथनि। 1000 को रहिजी वियो अथनि। हाँ यार खेरू, गाल तो तुझी भी दिल सां लगे थी, न त हिन अणभुए रस्ते ते पैसा किथां आया? ऊंदहि हूंदी न, रात हूंदी। पो छो न खोटे ॾिसूं, मथां का अज़गे बि दौलत लभी पवे। हाँ हाँ खोटी तो। अच्छा ही 8000 रुपया। अरे हाणे मूंखे यादि आयो, हू जेके ॾोकड़ मूं बूढ़े में उछलाया हा, उन्हनि ग़रीबनि ॾोकड़नि जो अलाए छा थियो। वञ, उहे ग़रीब ॾोकड़ मूं ग़रीब फ़क़ीर वांगुरु रझी विया हूंदा अलाए छा। जांच कयूं था, जांच। अरे घोड़िया, भाजी वठो, ताज़ी भाजी वठो, भाजी वठो, ताज़ी भाजी वठो, भाजी वठो, ताज़ी साई भाजी वठो। भाजी आरो, साई भाजी आरो। कतरा भला दे ख़बर अॼुकल्ह भाजियुनि जा कहिड़ा घपाड़ आहिनि। उस्ताद छा खपई? बाबा पहिरीं ते या ख़बर पवे घपाड़ जी त पोइ पुॼ त हर को फ़ैसिलो कबो। भला भिंडी कहिड़ो अघु आहे? ॿियनि सां बि पर तोसां हिकिड़ी ॻाल्हि 80 रुपया। भला तूरी 70 रुपया किलो। घोड़ा हे। भला पालक? तोला है पालक 75 रुपया। हल बुनल। भला गोभी? ओस्ता 4 सिंधियूं ॿियूं हणी पोइ घर नी थूम जी चटणी खा। महांगी आहे ओस्ता। भाजी आरो, साई भाजी आरो, ताज़ी भाजी आरो। छोरे भाजी त कान ॾिनी न तो बूथरो हड़ियो। पुत्रु पार्टी जे चेयरमैन जी दावत कई आहे, ॿियो सभु कुझु बंदोबस्त आहे, रुगो हरण जो गोश्त कोन्हे। हरण हिते आहे ई कान। सरकार छो न आहे हिते हरण? पुत्रु पैसा जी बस, पर आहे केरु? साईं असांजे ॻोठ जो दुकानदार आहे धनु दुपार। पैसा जाम अथसि, हरण बि पालियो वेठो आहे शौक़ ख़ातिर, पर पैसनि सां कोन ॾींदो। पोइ चोरी कराइजे। चोरी? चोर त पाण वटि आहिनि, पर साईं हू बि पोइ ड्राऊ आहे, नौकर चाकर पोइ बि अथसि। साईं वाड़े में बंगले में बिजली सॼी राति बरेसि थी। बस बिजली जे वाली वारसनि खे हथ ते 5000 रखूं था, सॼी राति लाइट न हूंदसि। ईअं साईं ऊंदा हूंदी त ॾोहारे पंहिंजो कमु पाण करेंदा। अब बताया केॾा वाकींदो थो वञी। मामा फतू ॿुधो अथमि त नाथे खान नांगाणी जे होत किथे को सियासी अॻवान पियो अचे, त तूं हुनजी तकरीर ॿुधण वेंदे। न मामा, अहिड़ियूं फूकूं घणियूं ॿुधूं अथमि, सभु कूड़। त पोइ चवनि था त फूक प्रोग्राम खां पोइ आम भत बि थींदो। बग़ैर असां ग़रीबनि जो हक़ आहे, छो त ताड़ियूं त असांखे वॼाइणियूं पवंदियूं न। हा भाउ, हिते ग़रीब माण्हू सिर्फ़ 2 कमनि में कतब अचे थो, हिकु ताड़ियूं वॼाइण में, ॿियो वोट ॾियण में। हाउ मामा हाउ। पर बताया भत गिरहला कूड़ ॿुधी ताड़ियूं वॼाइण, कूड़ खे सच साबित करण, इहो को चङो कमु आहे? मामा चवी सच थो, भली बुख भरम जी शल न वञे शान। पाण कोन था वञूं, पोइ ते था मोटूं। भलो भलो कमु बाबा, भलो ओ ईअं। कहिड़ो सुख आहे मुईअ बिजलीअ जो बि।
अलाए कासे लेट खपी वियो अलाए छा बिजलीअ जो सॼी कोठी ऊंधा थी वई हवाए बि बंदि पखे जी रहियो खोयो साह पियो मुंहिंजे इहा अलाह जी हवाए वरी बि चङी आहे हाय हाय अपा ओ बताया अरे अपा ओ बताया छा थियो मैं छा थियो हे ॾींहं ॾिठे हो ॾेखारो आई छा अरे बा ॾेखारो कोन आयो वे ठका मत ॿुधो अलाए कहिड़ो धाड़ो पियो लॻी अलाए छा छॾ मां भॼी न आहियां सघंदो हाँ हे तकड़ में कंहिं झाके में किरी पवां त केरु भराए ॾींदो अॼु भली धाड़ो हणनि सुभाणे अॻु झलींदासूं हाँ छल न को अलाह लोक ते हिन दरवेश जूं बि हयूं सही कोन्हनि अलाए कहिड़ा ॿोल वेठो थो ॿोले रब ख़ैर कंदो